प्रियारो पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां NA-204 ऐं PS-31 ते नामज़द कयल उम्मीदवारनि पारां इलेक्शन सरगर्मियूं तेज़। प्रियारो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में दावतुनि ऐं कॉर्नर गॾिजाणियुनि में शिरकत। GDA जा केतिराई कारकुन पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल। माण्हुनि पारां शानदार आजिया गुलनि जी वर्खा। पीपल्स पार्टी वर्करनि ऐं कारकुननि जे जोश जज़्बे मां साबित थिए थो त पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हिन दफ़े वॾी अक्सरियत सां कामयाबी हासिल कंदा। इंशाअल्लाह माण्हुनि जी ॾिनल मोहबत बाद बि असां हर ॾुख सुख में साथ ॾियण जो यकीन ॾियारियूं था ऐं खेनि कॾहिं बि अकेलो न छॾींदासीं। पीपल्स पार्टी अॻवाननि जो ख़िताब। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां NA-204 ऐं PS-31 लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि सैयद बचल शाह जिलानी, सैयद जावेद अली शाह जिलानी जे फर्ज़ंदनि सैयद फ़हद अली शाह जिलानी, तालिक़े सदर सैयद हुसैन अली शाह जिलानी। इलेक्शन जे हवाले सां किंगरी प्रियालो में मुख़्तलिफ़ ॻोठनि अली हैदर जलबाणी, उस्ताद नवाज़ जलबाणी, फ़तेह मोहम्मद बुर्दी, वीरम ॻोठ बुंदी कुंदर, जोगी मोहल्ला, लाखा मोहल्ला, नोहाणी मोहल्ला ऐं ॻोठ अलादाद बुर्दी में कॉर्नर गॾिजाणियुनि में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।